बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पर तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स। आवां जी मेज़बान ताहिरा चयो ऐं प्रोग्राम साण खणी मौजूदु आहियां सुबुह महिराण खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ। सुबुह जो टाइम आहे ऐं सुबुह जो टाइम ॾाढो लाइटली मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो स्मूथली अवां सभिनी जो गुज़री रहियो हूंदो। मुहर्रम जो महीनो आहे ऐं ओवरऑल जेकॾहिं पाण करबला जी ॻाल्हि करियूं था या ओवरऑल हिकिड़ो जेको पर्सपेक्टिव आहे उनजी पाण ॻाल्हि करियूं था त उन मां असांखे लेसन छा मिले थो, इंसानियत जो असांखे सबक़ु मिले थो। हिकिड़ी बका जी जंग, हिकिड़ी उहा जंग जेका नाना जे दीन खे बचाइण जी जंग हुई, उन मां असांखे मुंहिंजे ख़्याल सां इहो सबक़ु मिले थो त असां पंहिंजनि सां पंहिंजाइप वारो रिश्तो रखी हलूं। असां इंसाननि में माना माण्हू त घणा सारा मिली वेंदा आहिनि पर इंसानियत तमामु घटि मिलंदी आहे। सो इन लेसन खे बि जेकॾहिं पाण वठी हलूं था मुंहिंजे ख़्याल सां इहो दुनिया जो हिकु बहितरीनु ऐं सभ खां वॾो लेसन आहे। व्यूअर्स, मौसम जी ॻाल्हि कंदासीं। मींहं पवनि पिया ऐं मींहनि जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त पाण वटि ड्रेनेज सिस्टम को ख़ासि को बहितर को सुठो ड्रेनेज सिस्टम कोन आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं, सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि मींहं हर हंधि पवनि पिया। कारूंझर खे ॾिसूं त दिलि ख़ुशि थी पवे थी। कारूंझर जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं हर कंहिंजे सोशल अकाउंट ते हिन टाइम ते जेकॾहिं तव्हां ॾिसंदा तव्हां ख़ुदि बि इहे स्टेटस लॻाए रहिया हूंदा त कारूंझर कंहिं जन्नत जे टुकड़े खां घटि कोन आहे। पर असां वटि छा पंहिंजनि उन्हनि असासनि खे बचाइण जी कुवत बची आहे, ताक़त बची आहे? असां पंहिंजो किरदारु किथे अदा कयूं पिया? ठीकु आहे, ऑन द वाइड लेवल त हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी आहे पर चवंदा आहिनि त मेजॉरिटी इज़ अथॉरिटी। जेकॾहिं तव्हां मेजॉरिटी में हिकिड़ो स्लोगन खणी हलो था, को हिकिड़ो नारो खणी हलो था, गॾु बीही करे तव्हां हिकु ॻाल्हि जी डिमांड करियो था त पोइ मुंहिंजे ख़्याल सां जेके बि ताक़तूं अवां जे अॻियां आहिनि उहे ज़रूरु घटिजी वेंदियूं। अच्छा, खीरथर पहाड़ जे सिलसिले जी पाण ॻाल्हि करियूं, उनखां अलावा जेकॾहिं असां दरियाही किनारनि ते तिमिर जे ॿेलनि जी ॻाल्हि करियूं, कारूंझर जी ॻाल्हि करियूं त सभु असांजा क़ीमती असास आहिनि। उन्हनि सभिनीनि खे बचाइण जे लाइ असां सभिनी खे उथणो पवंदो, असां सभिनी खे ॻाल्हाइणो पवंदो, असां सभिनी खे लिखणो पवंदो, त पोइ मुंहिंजे ख़्याल सां कुझु किथे न किथे बहितरी तरफ़ असां अची सघूं था। इन्हनि सभिनीनि खे बचाइण असांजी ज़िमेदारी आहे जिन सां असां मुंहिंजे ख़्याल सां वॾनि प्रॉब्लम्स खां बची सघूं था। वॾनि प्रॉब्लम्स खां कीअं बची सघूं था? असां जेकर ॻाल्हि कयूं हींअर मींहनि जी, उनखां अलावा खिवणियूं तमामु घणियूं पवनि पियूं। सुबुह महिराण जे बैकग्राउंड ते तव्हां ॾिसंदव त तव्हांखे बैकग्राउंड ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो। छा ॻाल्हि आहे त पाण सभु नेचर सां ॾाढो अटैच्ड हूंदा आहियूं। नेचर पाण सभिनीनि खे भाईंदी आहे, पाण सभिनीनि खे वणंदी आहे, पर छा उनखे पाण बचायूं पिया? दुनिया में क्लाइमेट चेंज जे हवाले सां ॻाल्हायो वञे पियो, ॿुधायो वञे पियो, एतिरा वॾा सेमिनार्स कोठजनि पिया, एतिरियूं वॾियूं कॉन्फ्रेंसिस कोठजनि पियूं। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त पाकिस्तान जो ख़ुदि मुआहिदो आहे त असां घटि आलूदगी पैदा करियूं, असां पंहिंजे मुल्क खे साफ़ सुथरो रखूं, असां वणकारी जी तरफ़ वधूं, असां सावक जी तरफ़ वधूं, असां ग्रीनरी जी तरफ़ वधंदासीं त पोइ क्लाइमेट चेंज में माना हिकिड़ो असांजो हिसो त भला घटि हूंदो। असां त गंदगी न फैलाईंदासीं त उनजे लाइ कुझु करिणो बि पवंदो। रिटन ॻाल्हियूं, रिटन असां वटि लेटर्स, असां वटि वॾियूं वॾियूं गॾिजाणियूं त खोड़ थी वेंदियूं आहिनि पर कमु थोरो घटि थींदो आहे। सो ख़ैर हिन हवाले सां पाण हिन प्रोग्राम में ऐड कंदासीं। ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में महिमान हज़रात जेके मौजूदु आहिनि तमामु सुठा, उन्हनि जा थॉट्स तमामु बहितरीनु, उन्हनि जी फील्ड इसरा यूनिवर्सिटी में पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया, सोशल वर्कर बि आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि जे तमामु बहितरीनु कम जी ॻाल्हि कयां त ॻोठ सुधार में एज़ को फाउंडर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु हिसो आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु सुठनि कमनि में ॾियनि पिया। नंद नदर प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सदन खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। असां बि तव्हांखे भलीकार चऊं था ऐं सुबुह महिराण जो प्रोग्राम जॾहिं असां पंहिंजे घरां ॾिसूं था तॾहिं बि असां इलाही सारी मालूमात हासिलु कयूं था ऐं वरी जॾहिं शरीक थियूं था तॾहिं बि हिते जेका गुफ़्तगू थिए थी उहा असांजे इलाइक़े सां ठहंदड़ हुजे थी। मसाला जेके आहिनि उन्हनि जे मथे रोशनी पवे थी ऐं सभिनी खां वधीक ॻाल्हि इहा आहे त असांजे माण्हुनि खे ई सुबुह जो प्रोग्राम हिकिड़ो नओं उत्साह ॾिए थो। जी, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। ऐं आउं सम्झां थी त तव्हां जूं जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं यकीननि असांजे व्यूअर्स ताईं हिकु सुठो मैसेज जीअं पहुचंदो। व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि शिकार आहे ज़ीरा प्लस जो। हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। सो ज़ीरा प्लस चांहि ऐं सुबुह जी गुफ़्तगू
त पोइ सर्जन खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदासीं। मां ॿुधायो हिन वक़्त जूं एक्टिविटीज़ छा छा आहिनि, कीअं कमकार जो हले पियो? असां त हाणे यूनिवर्सिटियुनि जे लाइ त मूंखे यादि आहे त कंहिं इंटरव्यू में चयो हो त जेकॾहिं तव्हांखे कोई ख़ूबसूरत ऐं वणंदड़ ऐं दिलकश जॻहियुनि ते वञिणो आहे या त तव्हां हसीन वादियुनि में, जीअं तव्हां कारुंजा जो ज़िक्र कयो, असांजो दादू जे पासे गोरख हिल आहे, या पाकिस्तान में को मरी आहे, ऐं बलूचिस्तान जा बि कुझु इलाइक़ा ज़ियारत उहे ख़ूबसूरत आहिनि। उते वञो। जेकॾहिं उते न वञी सघो त पोइ तव्हां यूनिवर्सिटियुनि जे कैंपस में वञो, जिते तव्हांखे इंतिहाई हिकिड़े क़िस्म जो ख़ूबसूरत ऐं पढ़ाई लिखाई जो ऐं नौजवाननि सां भरियो हिकिड़ो चहल पहल जो जेको माहौल मिलंदो, तव्हां सदाईं पाण खे ईअं महसूसु कंदव त शायदि हिते अहिड़े क़िस्म जो माहौल आहे जंहिंमें ज़िंदगी हिकिड़ी इंतिहाई वणंदड़ ऐं हिकिड़ी पॉज़िटिव ज़िंदगी असांखे ॾिसण में अचे थी। सही सही, माना तव्हांजो टाइम ॾाढो काराए थो। मूं स्टार्टिंग में ई चयो त सुठे तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु टाइम ऐं सुठे कम में जेकॾहिं उहो गुज़रे थो त पोइ यकीननि अव्हां पंहिंजो पाण खे निर्वार करण जी किथे न किथे कोशिशि ज़रूरु करियो पिया, ऐं इहो मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो तव्हांजो हक़ बि आहे। अच्छा, भला बरसातूं सडनली मौसम बि चेंज थी वई आहे, जेको एक्सपेक्टेड त हुयो, पर तमामु घणियूं बारिशूं पवनि पियूं पूरे पाकिस्तान में। असां जेकॾहिं भर वारे मुल्क में ॾिसूं पिया त हुनजो असरु बि यकीननि पाकिस्तान ते बि थिए थो। यस, तव्हां कीअं ऐड कंदा? हाणे छा आहे त असां वटि समुंडनि जो तमामु वॾो असरु पवे थो मौसमनि ते। त असां वटि जेको बे ऑफ बंगाल आहे, हिंदी वॾो समुंड आहे, पोइ असां वटि अरबी समुंड आहे। जी हा, इहे दुनिया जे वॾनि समुंडनि मंझां आहिनि। त जेके मौसमूं आहिनि, जॾहिं बि समुंडनि में हवा जो, गर्मी जो ऐं ॿी ही गर्मी जी मौसम आहे जंहिंखे असां समर सीज़न चऊं था, त उते जेके क्लाइमेट जा जेके असरात आहिनि उन्हनि सां बरसातूं ऐं ककर थी करे वरी पोइ आसमान ते वसनि था। जी हा, बिल्कुलु। तव्हां 2022 मंझि बि ॾिठो त केतिरियूं बरसातनि हिते जे माण्हुनि जे लाइ ऐं इलाइक़े जे लाइ हिकिड़ो मसइलो पैदा कयो। हाणे असां वटि ताज़ो ही बिपरजॉय आहे या तूफ़ान या साइक्लोन आयो, उन बि अञा ताज़ियूं ठठो, थरपारकर, कारुंजर ज़बरदस्त उते बरसातूं थियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु पंजाब के जेको असांजो आहे केपीके आहे, इवन बलोचिस्तान आहे, उते बरसातूं हींअर हलनि पियूं। पंजाब में त काफ़ी नुक़सान बि थी चुको आहे। ऐं असांजे पाड़ेसरी मुल्क इंडिया वारे पासे बि बरसातनि तमामु घणियूं शदीद क़िस्म जा जेको आहे सो बरसातूं पियूं आहिनि। ऐं कुझु दरियानि में बि पाणी जेको आहे सो उतां खां छॾियो वियो आहे या उहो पहुची चुको आहे। त असांखे घुरिजे त मौसमी तब्दीलियुनि खे असां बाक़ाइदे हिकिड़ी ॻाल्हि करे सम्झूं ऐं पंहिंजे बचाव जा जेके बि तरीक़ा आहिनि, चाहे उहे असांजा फसल आहिनि, घर आहिनि, ॻोठ आहिनि, शहर आहिनि, तव्हां ड्रेनेज जी ॻाल्हि कई, त असांखे सभिनी पासनि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो समाजी सुजाॻी जो ऐं उन्हनि जेके नवां मौसमी असरात आहिनि उन्हनि खे सम्झणो पवंदो। अगरि असां उन्हनि खे न सम्झो त असां गुज़िश्ता साल बि तकलीफ़ में हुआसीं, ऐं मौसमियाती तब्दीली जंहिंखे क्लाइमेट चेंज या मौसमी तब्दीली जो दुनिया जे अंदरि नालो ॾिनो पियो वञे, ऐं उन मुताबिक़ गर्मी वधे पई। ऐं जेके मुल्क थधा हुआ उते बि गर्मी जेका आहे सा वधे पई, ऐं एतिरी गर्मी थी आहे जो इटली ऐं उन्हनि मुल्कनि में त हैदराबाद जे बराबरि गर्मी जेका आहे सा माण्हुनि खे ॾिसण में अचे पई। त आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो वर्ल्ड फिनोमिना आहे या हिकिड़ो माहौल पैदा पियो थिए। त असांजे यूनिवर्सिटियुनि खे, असांजे मीडिया खे, असांजे नौजवाननि खे, ख़ासि तौरु ख़वातीन खे मौसमी तब्दीलियुनि जो जेको बि पढ़ण जो मौक़ो मिले थो, सम्झण जो मौक़ो मिले थो, ॿुधण जो मौक़ो मिले थो, अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणी आसानी सां मालूमात मौजूदु आहे, त उन ते हू ध्यानु ॾियनि। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी तव्हां एक्यूरेट ॻाल्हि कई आहे, यूज़फुल तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा, इहो कंहिं बि हिकु मुल्क जो भरपाउ न आहे या हिकु मुल्क जो को नुक़सानु कोन आहे। जेकॾहिं क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि थिए थी त उन में पूरी दुनिया वकोड़ियल आहे। थधनि मुल्कनि जी तरफ़ जेकॾहिं अव्हां नज़र फेरियो त उते ख़ुदि तमामु घणी मौसम चेंज थिए पई। जेके माण्हू
तमामु घणे सीउ जा आदी आहिनि जिन खे उहा मौसम भाईंदी आहे, उहे पिणु गर्मी खे मुंहुं ॾियनि पिया। ऐं असां जहिड़नि मुल्कनि में जिते तमामु घणी गर्मी पवंदी आहे उते पिणु गर्मी जो तमामु घणो वाधारो ॿुधायो वञे पियो। त इन जो हिकिड़ो ई असां वटि हल आहे त असां पाण पंहिंजे माहौल ते कंट्रोल कयूं, पंहिंजे माहौल खे पाण सुधारियूं, पाण ग्रीनरी जी तरफ़ वधूं। ऐं मां चवंदी आहियां इंडिविजुअल रोल ज़रूरु काउंट थींदो आहे। अव्हां जेकर गंदगी में पंहिंजो पार्ट प्ले कयो था त सफ़ाई में बि अव्हांखे पंहिंजो पार्ट पाण प्ले करणु घुरिजे। असां वटि इहो वॾो अलमियो आहे त माना असां अलाए छो अहिड़ी सोसाइटी में जनमु वरितो आहे जिते सफ़ाई कंदड़नि खां असां नफ़रत कंदा आहियूं, पर असां पाण गंद कंदड़नि में शुमार हूंदा आहियूं। इन शइ ते असांजी का बि नज़र कोन हूंदी आहे, इन शइ ते का नज़रसानी कोन आहे, इन ते असां किथे ॻाल्हायो कोन्हे को, इन ते असांजा के सेम्पोज़ियम्स कोन था थियनि, के सेमिनार्स कोन था थियनि, के क्लासिस कोन थियूं थियनि, को ऑनलाइन क्लास कोन्हे को। त इन शइ खे भला पोइ असां कीअं रियलाइज़ कयूं? इन शइ खे असां ईअं रियलाइज़ करे सघूं था त जिते दुनिया में तब्दीली अचे पई त यकीनन असांजो मुल्क बि उन में शुमार थिए थो। ऐं उहे सभु ॾुखियायूं असांखे पिणु ॾिसणियूं पवंदियूं, उन सभिनीनि ॾुखियाईयुनि जो असां पिणु शिकार थियूं था। त पोइ ॿियो न हिकिड़ी त ॻाल्हि आहे सिर्फ़ु पाण जेकॾहिं वाइड लेवल ते ॻाल्हि करियूं था त यकीन हुकूमत जो हिकिड़ो पूरो ज़िमेदारी आहे, हुननि जो फ़र्ज़ु आहे, पर इंडिविजुअली रोल बि असांजो काउंट थिए थो। सो मां ॻाल्हि कंदमि ॻोठ सुधार जी, त उते मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो इंडिविजुअल पार्ट प्ले करिणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। असां छाकाणि 1982 में ॻोठ सुधार जे इन मुहिम खे या तहरीक खे शुरू कयो हो, ऐं उन में जेके उन ज़माने जा नामवर हुआ जंहिंमें डॉक्टर ख़ान मोहम्मद पांवर सिंध यूनिवर्सिटी जो पाण सोशल वर्कर हाणे दुनिया में न आहे, अलाह खेसि जन्नत नसीब करे। ॿिया बि जेके असांजा दोस्त आहिनि हाल हयात, जंहिंमें डॉक्टर सुलेमान शेख सिंध ग्रेजुएट या सगा जो आहे। त मक़सदु इहो हो त पंहिंजी मदद पाण ते जेसीं ताईं हुकूमत ऐं ॿिया इदारा अचनि तेसीं ताईं पंहिंजी मदद पाण ते ॻोठनि जे लाइ, इलाइक़े जे लाइ, सोसाइटी जे लाइ उथी खड़ो थिजे। ऐं उते जेके बि कमु, चाहे उहे स्कूलनि जा हुजनि, मौसमियात जा हुजनि, वणनि पोखण जा हुजनि, सफ़ाई जा हुजनि, औरतुनि जी तालीम जा हुजनि, त उन्हनि में जॾहिं असां थोरो अॻिते वधंदासीं त हुकूमतनि खे बि तवजह थींदी। ऐं अहिड़े नमूने सां असां हिकिड़ा मॉडल विलेज या मॉडल शहर ठाहे सघंदासीं, जंहिंजो हिकिड़ो मिसाल असांजो ॻोठ टंडो कोलाची आहे, जिते का बि सहूलियत कान हुई, पर जेकॾहिं ॻोठ सुधार जी तहरीक जॾहिं उते आवाज़ उथारियो, गॾु थियासीं, ॻोठ सुधार सेमिनार कयासीं, त अॼु उते कॉलेज ताईं तालीम आहे, उते सिहत जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, एम्बुलेंसिस मौजूदु आहिनि, रोड मौजूदु आहिनि, बिजली मौजूदु आहे, ऐं औरतुनि जी तालीम ऐं ॿारनि जी तालीम जो उते हिकिड़ो वॾो सिलसिलो या सिस्टम उहो हले पियो। इन खां सवाइ असां ॿाह ॿेली तनज़ीम बि ठाहीसीं, जेका 1985 धारे ठही, ॻोठ सुधार 82 में ठही 3 सालनि खां पोइ। उन में असांजो दोस्त पोइ सेनेटर थियो जावेद जब्बार साहब, पाण मीडिया जो हिकिड़ो ॼातल सुञातल शख़्सियत आहे। त असां थर खे फोकस कयोसीं, ऐं उते इहे ई सभु जेके आहिनि कम्यूनिटी खे डेवलपमेंट जो कंसेप्ट खां वाक़ुफ़ु करणु ऐं उते जे हालात मुताबिक़ तरक़ी खे हम आहंग करणु। जीअं हाणे कारुंझर जे लाइ तव्हां थोरी देरि अॻु में ॻाल्हि कई, करणु चाहियां पई त कारुंझर ऐं एॾी ख़ूबसूरती थर जी, त कारुंझर में ई असां शुरू में 85 में जॾहिं वियासीं त उते का बिजली, रोड, रस्तो ऐं इहे सहूलियतूं कोन हुयूं। हाणे जॾहिं उते समाजी शऊर बि अची चुको आहे, उते NGOs बि अची चुकियूं आहिनि, ओरियां इस्लाम कोट में थरकोल जो वॾो प्रोजेक्ट जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। त असांखे एनवायरमेंट सां ठहंदड़ तरक़ी, या जंहिंखे असां सस्टेनेबल डेवलपमेंट चऊं था, या पाइदार तरक़ी चऊं था। न पाइदार तरक़ी कंदासीं जंहिंमें असां शयूं हिकिड़ी जॻह ते उहे उन माहौल सां न हम आहंग थींदियूं। त कारुंझर हिकिड़ो ख़ुदि हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं हिकिड़ो कुदरत जो हिकिड़ो मंज़र आहे। ऐं मूंखे यादि थो पवे त MH पांवर साहब जंहिं इरीगेशन ऐं उन जो वॾो इंजीनियर हो,
ऐं हाणे हिन दुनिया में कोन्हे, उन जी, पंहिंजे जी, हा। किताबनि में बि लिखियो त सिंध जी जेका शुरूआति थी जी, आहे हा। उन में कारूंझर जबल ऐं लकी जबल जेके आहिनि से पुराणा जबल आहिनि, जी, हा। जितां सिंध जी सरज़मीन जेका आहे कुदरत जेका हाणे असांखे मंज़र ॾिसण में अचे थो उहे शामिल आहिनि। ऐं इहो हिकिड़ी वॾी तारीख़ या अरबे सालनि जो हिकिड़ो सफ़र आहे। जी, हा। त आउं सम्झां थो कारूंझर खे तारीख़ी तौर ते जंहिं तरीक़े सां कुदरत ठाहियो आहे उते तरक़ी खे आणिजे ऐं कारूंझर खे कंहिं बि क़िस्म जो कमर्शियल पर्पज़ जे लाइ ठीकु, या बिल्कुलु, बिल्कुलु। कंहिं अहिड़े माहौल में जिते आसे पासे जे ग़रीब माण्हुनि खे, जानवरनि खे, पखियुनि खे, माहौल खे, इवन आउं चवंदो आहियां त नंढड़ा नंढड़ा जेके ॿूटा आहिनि उन्हनि जो बि ओतिरो ई क़दुरु करणु खपे, छाकाणि उहे बि कुदरत जे ई सिस्टम में हिकिड़ी ख़ूबसूरती ऐं हिकिड़ो बहितरीनु माहौल पैदा कनि था। उते रिसर्च करे सघिजे थी, पर कारूंझर जी जेका कुदरती हैसियत आहे उन सां जेॾीमहिल बि कंहिं बि तरह सां का हथ चुरान थी जी, या हा। उन खे कमर्शलाइज़ करण जी कोशिशि कई वई त आउं सम्झां थो सिंध जे सॼे माहौल ते, थर जे सॼे माहौल ते ऐं असांजी जेका सिंध जी जेका टोटल बीहक आहे उन ते असरु पवंदो। न, बिल्कुलु बिना कंहिं शक जे असां सभु एग्रीड आहियूं इन ॻाल्हि ते, छाकाणि त इहे ई असांजा असास आहिनि, इन्हनि जो ई असांखे ख़्यालु रखिणो आहे, इन सां ई असांजी सुञाणप आहे, इन सां ई असां तरक़ी करे सघूं था। व्यूवर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम ऑन द स्क्रीन लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते नंबर पिणु हली रहियो आहे 02221028555। तव्हां इहो डायल करे सघो था ऐं अव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। जेको मौज़ू आहे हुन सां मिलंदड़ जुलंदड़ ॻाल्हि हूंदी त ॻाल्हि बि सुठी लॻंदी। इन प्रोग्राम सां सहकार कंहिंजो मौजूदु आहे व्यूवर्स, इन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। मौसम जी तब्दीली जी ॻाल्हि कयूं पिया ऐं हूअं बि सामुंडी बाप, दरियाहनि जे बाप उथी जॾहिं जेको एवोपरेशन वारो अमल आहे ऐं उन खां पोइ क्रिस्टल्स ठही वञणु आसमानी सतह ते, ऐं उन खां पोइ बरसाति जो सिलसिलो शुरू थियणु, ओवरऑल दुनिया में मौसमी तब्दीली अची चुकी आहे। ऐं मौसमी तब्दीली जो शिकार सिर्फ़ु असां पाकिस्तानीज़ कोन आहियूं, पूरी दुनिया मौसमी तब्दीली जो शिकार बणियल आहे। मां पहिरीं बि ॻाल्हि कई प्रोग्राम में, न सिर्फ़ु कारूंझर पर सामुंडी पट्टियुनि खां, दरियाई पट्टी खां जेके तिमिर जा ॿेला आहिनि उनजी हिफ़ाज़त करण बि असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं उनखां अलावा जेके बि असांजा असास आहिनि जिन जे करे माहौल में तब्दीली जो असरु थिए थो, माहौल में तब्दीली पैदा थिए थी, जंहिंमें माहौल जी तब्दीली में बिगाड़ पैदा थियणु शुरू थिए थो, त उन जी रोकथाम तमामु ज़रूरी आहे। कमर्शलाइज़ सिस्टम करे पंहिंजे वतन खे पंहिंजे ई असासनि खे विकिणनि था, जेके उन्हनि खे पोइ भला छा जो नालो ॾिनो वञे। सो हिकिड़ो पूरो ट्रेंड हली चुको आहे जिते असां चाहियूं पिया त हिन सभिनी शयुनि जी रोकथाम हुअणु इंतिहाई ज़रूरी आहे। उन खां अलावा मौसमी तब्दीली में जेको बिगाड़ पैदा थिए पियो उनजो कारण ज़रूरु इहो बि आहे त असां पंहिंजे असासनि जी मालिकी कोन पिया कयूं, असां पंहिंजे असासनि जो क़दुरु कोन पिया कयूं। हूअं बि चयो वेंदो आहे त जेका शइ अव्हांखे ऑलरेडी मिलियल आहे, जेका शइ अव्हां जी आहे, त पोइ हुनजो क़दुरु इंसान जे अंदरि में ख़तमु थी वेंदो आहे। या असां बिहेवियर्स जी ॻाल्हि कयूं था, आम ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं था, आम रूटीन जी ॻाल्हि कयूं था, त जेका शइ अव्हांखे हासिलु आहे उनजो क़दुरु कोन्हे। माना हासिलु थियण खां पहिरीं कंहिं शइ जो क़दुरु हूंदो आहे ऐं वरी विञाइण खां पोइ कहिड़ो अजीब सिस्टम आहे, विञाइण खां पोइ वरी उन शइ जो क़दुरु थिए थो। त जेका शइ अव्हां वटि प्रेज़ेंट में मौजूदु आहे उनजो क़दुरु कयो, उनखे ॼाणो, उनखे सुञाणो ऐं उनजे ज़रिए अॻियां वधण जी कोशिशि कयो। दुनिया अलाए किथे तरक़ी पई करे, असां अञा मौसमी तब्दीली, मौसमी बिगाड़, पंहिंजे असासनि जी ॻाल्हि पिया कयूं त कीअं बचाइजे, पंहिंजो पाण खे कीअं सेव कजे। असां यूथ 65 मोर देन 65 असां पाकिस्तान में यूथ आहे। ऐं हूअं बि जंहिं बि क़ौम जी ॻाल्हि कजे, जेकॾहिं नौजवान वधीक आहे, रेशो वधीक आहे, त उहा क़ौम ॾाढो तकिड़ो, ॾाढो जल्दी तरक़ी कंदी आहे। त पोइ तरक़ी करणु असांजो हक़ु आहे ऐं सुठियुनि मंज़िलुनि ते पहुचणु यकीननि असांजो हक़ु आहे। पर का बि शइ हथ ते तिरी ते मिली कोन थी सघे, उनजे लाइ महिनत करणी पवंदी। महिनत सां मुहबत ऐं मुशक़त वारो जेको सिलसिलो आहे, सम्झां त का बि मंज़िल दूर आहे, का बि मंज़िल ॾुखी आहे। प्रोग्राम जी तरफ़ मोटी आया आहियूं ऐं असांजा आयल महिमान ॾाढा सुठा, उन्हनि जा बि थॉट्स मां चई चुकी आहियां, ॾाढो बहितरीनु कमु कनि पिया। अच्छा ॾिसो, तव्हां ॻोठ सुधार हिकिड़ी तंज़ीम हलाई, जी जी, ॻोठ सुधरियो,
जी, बहितरीन तालीम, बहितरीन इदारा, बहितरीन हॉस्पिटल्स, सिहत जे लाइ सुठा मर्कज़ मौजूदु आहिनि, तालीम सुठी आहे, ड्रेनेज सिस्टम मां सम्झां थी उते बहितर हूंदो, वरी बि बहितर हूंदो। असां मेट्रोपॉलिटन सिटी जी ॻाल्हि कयूं, हैदराबाद जी ॻाल्हि कयूं, उनखां त मुंहिंजे ख़्याल सां हिते ॻोठ सुधार जो पंहिंजो सिस्टम ॾाढो बहितरीनु तव्हां रखियो हूंदो। उनखां अलावा ट्रांसपोर्टेशन सिस्टम सुठो आहे। त पोइ छा था सम्झो त माना ॿिया ॻोठ बि सुधरी सघनि था, शहर बि तरक़ी करे सघनि था, कीअं मुमकिन आहे भला? ॾिसो, सिंध में कोई जेके अंग अखर हुकूमत सिंध जा आहिनि, असां वटि 68,000 ॻोठ आहिनि, तक़रीबन 1,500 जे क़रीब शहर आहिनि। ऐं कल्ह बि मूं इहो ॿुधो पिए हिकिड़े यूट्यूब ते, डॉक्टर आदिल नजम आहे, अमेरिका जो तमामु वॾो प्रोफेसर आहे, उन चयो पिए त असांजा सभई शहर जेके आहिनि उहे दरियाए सिंध जे या हिन किनारे ते आहिनि या हुन किनारे ते आहिनि, यानी उन्हनि जी लाइफ लाइन असां वटि दरियाए सिंध आहे। त जेकॾहिं उन मंझि असां उन्हनि जो ड्रेनेज सिस्टम वापसि विझंदासीं, सही ॻाल्हि आहे, उन पाणी में विझंदासीं, त असां असल में उन दरिया जंहिंसां उहे शहर आबाद थिया आहिनि, मिसाल तौरु हैदराबाद एॾो वॾो शहर इन जे करे थियो जो दरियाए सिंध वेझो आहे। साॻी नमूने सां सखर आहे, तव्हांजा ॿिया जेके बि शहर आहिनि उहे बि दरिया जे 50 किलोमीटरनि खां परे न आहिनि, जेके वॾा शहर आहिनि। त असां इहो चाहींदासीं त जेके असांजा वॾा शहर आहिनि उन्हनि जो हिकिड़ो त ड्रेनेज सिस्टम अहिड़े नमूने सां ठहे जो उहो वापसि दरिया में साफ़ पाणी में किथे बि न वञे, नेचर सां बिगाड़ पैदा न कजे। जंहिंजो वॾो मिसाल हींअर आऊं तव्हांजे प्रोग्राम में आयसि पिए त असां वटि 50 साल अॻु में वाधू हुआ, हिकिड़ो फ्रेश वाटर चैनल हो जेको राणी बाग में गुलनि फुलनि खे पाणी ॾींदो हो। अॼु जेकॾहिं तव्हां उन जे ॿिन्ही किनारनि ते ॾिसंदव त तव्हांखे साफ़ पाणी त ठहियो, पर तव्हांखे कंप्लीटली जेको आहे उहो ड्रेनेज चैनल में तब्दील थी चुको आहे। त असांखे इहो माहौल सां, क्लाइमेट सां एॾी वॾी हथ चुरांद न करणु खपे जो असां पंहिंजा जेके पीअण जा ऐं साफ़ पाणी जा जेके रस्ता आहिनि उन्हनि खे असां तब्दील करे गटर ऐं गंदगी जे रस्तनि में तब्दील करे छॾियूं ऐं चैनल्स में तब्दील कयूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त क्लाइमेट चेंज जो जेको मसइलो आहे उहो आहे घणो करे दूंहें साण ऐं कार्बन जे वधी वञण जे करे। शहरनि में छाकाणि त कारखाना आहिनि, कारखाननि खां सवाइ शहर जी ज़िंदगी नामुमकिन आहे। साॻी नमूने साण तव्हांजो घरनि जे अंदरि बि जेको ॿारणु हले थो उन मंझां बि दूंहों हिकिड़ो निकिरे थो। तव्हांजो जेकॾहिं अञा अॻिते हलूं त असां वटि ट्रांसपोर्ट एतिरी वधी वई आहे जो हर गाॾी कुझु न कुझु, चाहे साइकिल मोटर हुजे चाहे कार हुजे, त उहो बि हिकिड़ो दूंहें जो हिकिड़ो तरीक़ो आहे या दूंहें जो सबबु आहे। पोइ इहो जॾहिं आसमान में घणे तादाद में गॾु थिए थो, जंहिंखे असां ग्रीन हाउस गैस इफेक्ट चऊं था, जंहिं मंझि कार्बन, नाइट्रोजन, सल्फर, इहे सभु जॾहिं गॾु थियनि था ऐं मथां खां वरी जेकॾहिं बरसातनि जी मौसम जेकॾहिं अचे थी, पहिरीं त ॻाल्हि आहे त बरसाति खे अलाह ताला जी रहमत सॼो थो वञे। जेकॾहिं थोरे तादाद में, मुनासिब तादाद में उहा पवे थी त असां वटि त जेके वण टिण धोपिजी गुल फुल ऐं हिकिड़ी रौनक थिए थी, उहो हिकिड़ी लेवल आहे जेको हले। पर जेकॾहिं अचानक जी ई असां वटि पोएं साल तमामु घणो 3 ॾींहं 8 ॾींहं यकी बरसाति, ऐं उहा बि मुसलसल एॾी बरसाति जो शहर ॿुॾी वञनि, ॻोठ ॿुॾी वञनि, दरिया उथली पवनि, त पोइ उनखे असां डिसास्टर या ईअं सम्झो हिकिड़ी आफ़त चवंदा आहियूं। रहमत मञा फिरी उहा हिकिड़ी आफ़त थी सघे थी ऐं जंहिंजा इम्कान दुनिया में वधंदा पिया वञनि। कॾहिं बि एतिरियूं घणियूं ॿोॾूं, कॾहिं बि एतिरी घणी अनएक्सपेक्टेड या जेका हद खां वधीक बरसाति कान हुई। उन जो लिंक कयो थो वञे त असां वटि कार्बन जो ऐं ग्रीन हाउस गैसिस जो आहे। ऐं हिते बि ॿुधाईंदो हलां, कल्ह जो ॾींहुं मूं सोचियो पिए त हिकिड़ो अखर इस्तेमालु थिए पियो एसिड रेन या तेज़ाबी बरसाति। त हिकिड़ी बरसाति आहे जंहिं मंझि इन कार्बन ऐं इन सल्फर ऐं नाइट्रस ऑक्साइड जे करे उन जो pH या तेज़ाब पैदा करण जो जेको असरु आहे, सो उन लाइ हिकिड़ी फिगर आहे त जेकॾहिं इहो 5.6 खां pH जेकॾहिं घटिजी वञे ऐं उहो बरसाती पाणी हेठि किरे त पोइ उहो ॾिसण में त बरसाति ईंदी, पर बेसिकली उहा हिकिड़ी तेज़ाबी बरसाति आहे। अगरि असां इन खे न रोकियोसीं
कार्बान खे ऐं इन्हनि दूहनि खे ऐं इन्हनि डेवलपमेंट एक्टिविटीज़ जे इन्हनि ॻाल्हियुनि खे त असांखे क्लैश थींदो मौसम सां। असां वटि तेज़ाबी बरसातूं थी सघनि थियूं, असां वटि इहा लाइटनिंग जो जेको इफेक्ट अचे पियो इहो थी सघे थो। इहो त थिए पियो न, ॻोठनि में ॾिसो हर ॾींहं ते यानी विॼ अख़बार थियण जेॾीमहिल किअं बि पई। तव्हां जी हा, खणो या टीवी ते ॾिसो त तव्हांखे हिकिड़ी ख़बर तक़रीबन हर रोज़ मिले थी त हिते बिजली किरी, हिते बिजली किरी। इन जो मतिलबु आहे त असांजे एनवायरमेंट जी जेको सपोर्ट सिस्टम आहे उन में का न का तब्दीली अचे थी, जंहिंखे असां क्लाइमेट जी हा, चेंज चऊं था। ऐं उन जे लाइ हिकिड़ो जापान जे शहर कोयोटो में हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो दस्तावेज़ आहे जंहिं ते पाकिस्तान बि सही कई आहे त 1990 खां पोइ जेका बि कार्बान जी या हिन दूंहें जी जेका मिलावट आहे मथे उन खे असांखे घटाइणो आहे 5% 6%। इहो असांखे घटाइणो। सही सही, पाकिस्तान उन्हनि मुल्कनि 8 मुल्कनि में अचे थो जिते जी हा, क्लाइमेट जी चेंज हा, जे सभ खां घणो असरु ॾेखारे पई। तव्हां बिल्कुलु सही चयो, एक्यूरेटली तव्हां अंग अखर जेके बि ॿुधाया आहिनि बिल्कुलु सही, बिल्कुलु दुरुस्त ॿुधाया आहिनि। ऐं जेका लाइटनिंग जी अव्हां ॻाल्हि कई, जंहिंखे पाण खिमण बि चऊं था, अंग्रेज़ी में लाइटनिंग चयो वञे थो, विॼ चयो वञे थो, उन जा ख़तरात तमामु घणा वधी विया आहिनि। विॼ तमामु घणी किरे पई। ॻोठनि में ॾिसो तव्हां, थर में ॾिसो केतिरो माल माण्हुनि जो आहे जेको उन जे सबबु जे करे मरी वञे थो, ज़ाया थी वञे थो, ख़तमु थियो वञे। अच्छा, असां वटि हिकिड़ो इहो ई रिसोर्स आहे, माल असांजी मिल्कियत आहे। ॻोठनि में ॾिसूं असां त माण्हू माल ते उन्हनि जो हिकिड़ो गुज़र सफ़र आहे। वरी जेकॾहिं असां शहरनि जी तरफ़ मोटूं था त शहरनि में बि का असां वटि घणी तब्दीली न आहे। असां मेट्रोपॉलिटन सिटी जी ॻाल्हि कयूं, असां हैदराबाद जी ॻाल्हि कयूं, तमामु बहितरीनु हैदराबाद शहर, ॼातल सुञातल शहर, उन जी ॻाल्हि कयूं था तॾहिं बि असां वटि ड्रेनेज सिस्टम में तमामु घणी खोट आहे। ड्रेनेज सिस्टम असांजो बहितरीनु कोन आहे। अच्छा, असां जेकॾहिं कारोबार जी ॻाल्हि कयूं त पूरो जो पूरो हैदराबाद, कल्ह ई मां हिकिड़ी नड़ी शॉर्ट मूवी मूं वटि आई ऐं जिथे मूंखे मुंहिंजे आवाज़ जे ज़रिए अॻियां ताईं उनखे पहुचाइणो हुयो, त उहा मां पूरी उनजी रिसर्च पढ़ी आहे। कंक्लूजन अव्हां साण मां ज़रूरु शेयर कंदसि त हैदराबाद में सभ खां वधीक जेको कारोबार थिए थो उहो चूड़ियुनि जो थिए थो। ऐं अॼु जो टाइम न आहे जो चूड़ियुनि जो तमामु घणो कारोबार हैदराबाद में थिए थो। सालनि खां, सदियुनि खां चूड़ियुनि जो कारोबार हैदराबाद में थींदो अचे पियो। हैदराबाद में ई वॾे खां वॾा बहितर कारखाना चूड़ियुनि जा जिथे कमु थिए थो। अच्छा, सिर्फ़ु कारखाननि में कमु नथो थिए, इहो कमु घरनि में बि थिए थो। उनखां पोइ उन ते जेका कारीगरी थिए थी, जेको डेकोरेशन जो कमु थिए थो, उहो वरी घरनि जे अंदरि थिए थो, जेके औरतूं ऐं ॿार मिली जुली करे कमु कनि था। ऐं बि जेकॾहिं अंगनि अखरनि जी ॻाल्हि कयां त 350,000 खनि घर इन कारोबार ते हलनि था, इन कम जे करे हलनि था ऐं इन कम सां ई उन्हनि जो गुज़र सफ़र आहे। त पोइ असां जंहिं समाज में रहूं था, जिथे असां नंढो नंढो कारोबार करे, नंढो कमु करे पंहिंजो गुज़र सफ़र कयूं पिया, पंहिंजी ज़िंदगियुनि खे आसान बणायूं पिया, त उन में असांजो बेसिक राइट छा आहे। असां माहौलियाती तब्दीली जी ॻाल्हि कयूं, असां कंहिं बि लेवल ते वञूं, कंहिं बि शइ जी ॻाल्हि कयूं, असांजा बेसिक राइट्स त कुझु आहिनि न, कुझु बेसिक असांजा हक़ त आहिनि न। उन्हनि हक़नि जे हवाले सां बि ॻाल्हायो वञे, उन्हनि हक़नि जे हवाले सां जेसीं ताईं असां ॻाल्हाईंदासीं न, तेसीं ताईं अॻियां ताईं आवाज़ ई कोन उथंदो। अॻियां ताईं आवाज़ न उथंदो त तब्दीली किथां ईंदी। सो पंहिंजे बेसिक राइट्स जे हवाले सां ॻाल्हायो, पंहिंजे माहौल खे सुठो करियो, पंहिंजे माहौल खे बहितरु करियो। अच्छा, हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं तव्हांजे घर जे अॻियां हिकिड़ो बि जेकॾहिं तव्हां वणु पोखियो था, उहो वणु तव्हांजे ईंदड़नि नसुलनि जे लाइ बहितरु आहे, तव्हांजे माहौल जे लाइ बहितरु आहे, तव्हांजे पूरे सिस्टम जे लाइ बहितरु आहे। सो वणकारी कयो, वण पोखियो, पंहिंजे घरनि जे अॻियां सुठे तरीक़े सां टाइम ॾेई सफ़ाई करियो। नंढा नंढा बाग़ीचा तव्हां ठाहियो जेके अव्हांखे ॾिसण में ॾेख बि ॾाढो सुहिणो ॾींदा ऐं ॾाढो ख़ूबसूरत तव्हांखे इवनिंग टाइम लॻंदो, मॉर्निंग टाइम लॻंदो। उन सां असांजो माहौल बि बहितरु थींदो ऐं उन में समाजी जेके असां वटि तब्दीलियूं थियनि थियूं, मौसमी तब्दीलियूं थियनि थियूं, उनमें तव्हांजो बि हिकिड़ो बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन हूंदो। बाक़ी सुबुह महिराण जी ॻाल्हि आउं ज़रूरु कंदसि। सुबुह महिराण जो जेको हीउ अंगण आहे उहो बहितरीनु ॾेख ज़रूरु ॾिए थो। तव्हां असांजे हिन अंगण ते ओवरऑल चारो तरफ़ थ्रो दी कैमरा तव्हां ॾिसी सघंदा त बहितरीनु हिकिड़ो एनवायरनमेंट ॾेखारियो वञे पियो। हक़ीक़त में पाण सभिनी खे इन एनवायरनमेंट जी नीड ज़रूरु आहे। पाण सभु चाहियूं था त हिकिड़ो बहितरीनु माहौल असांखे खपे, बहितरीनु माहौल जी सभिनीनि खे घुरिज आहे। अच्छा, उनखां अलावा मां इहो तव्हां खां ज़रूरु कॉन्ट्रीब्यूट कराइणु जी चाहींदमि जी त हर को
पंहिंजे तरफ़ खां पंहिंजूं कीअं ख़िदमतूं सरअंजाम ॾिए, पंहिंजे माहौल खे कीअं बहितर करे, पंहिंजो हिकिड़ो इंडिविजुअल पार्ट कीअं प्ले करे? ॾिसो, हिकिड़े माण्हू जो बि तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़े इंसान जे करे केॾो न माहौल ते सुठो असर बि पइजी सघे थो ऐं ख़राबु असर बि पइजी सघे थो। मिसाल ऐं तव्हांखे लाहौर जो ॾियां त उते सर गंगाराम पाण लाहौर जे अंदरि इहे वण ऐं उन्हनि जो कमु कंदो रहियो आहे। ऐं असां वटि बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अॻे रस्तनि ते हिननि ते वणकार तमामु घणी, हींअर बि जेकॾहिं तव्हां मीरपुर ख़ासि हैदराबाद जो रोड ॾिसंदव त तव्हांखे उते तमामु घणी वणकार ॾिसण में ईंदी। त असांजे रोडनि रस्तनि ते बि जेके वण आहिनि ऐं ॿिया जेके असांजा नहरी निज़ाम ते शाखनि ते वाहन ते इहे जेके वण पोखियल हुआ उन्हनि खे वरी असांखे पोखणो पवंदो। ऐं हिकिड़ो जेकॾहिं को माण्हू भी जेकॾहिं हिमत करे थो त चिराग से चिराग जलता है, उन खे ॾिसी वरी ॿिया माण्हू उहे कमु कंदा ऐं उन्हनि खे ॾिसी वरी अञा अॻिते इहा ॻाल्हि थींदी। ऐं वण पोखण में तव्हांखे को वॾी साइंस जी ज़रूरत कोन्हे, को वॾी यूनिवर्सिटी जी डिग्री जी ज़रूरत कोन्हे। ऐं इस्लाम मंझि बि इहो आहे त माण्हुनि जा ऐं उन्हनि जी भलाई जा कमु तव्हां कंदा रहो। ऐं सम्झां थो वण जे करे तव्हांखे जेका ऑक्सीजन मिले थी उहा जेकॾहिं तव्हां पैसनि सां ख़रीद कयो, जेकॾहिं हैदराबाद जा माण्हू पैसनि सां ख़रीद कनि त आउं सम्झां थो त हैदराबाद जे माण्हुनि वटि एतिरा पैसा कोन्हे जो हिकिड़े कलाक जी ऑक्सीजन सही ख़रीद पिया करे चओ, हिकु सघनि। वेंटिलेटर उहे जो इहे सभु वण जी हा जेके आहिनि जी हा उहे पंहिंजे इन सिज जी रोशनी खे ऐं हवा खे इस्तेमालु कंदे तव्हांखे ऑक्सीजन ॾियनि था। ॿियो छां ॾियनि था। अॼुकल्ह जेका गर्मी जी ॻाल्हि हली आहे त गर्मी जो उबतड़ आहे छां या शेड जंहिंखे असां चऊं था। त तव्हां वटि बराबरि बिल्डिंगूं आहिनि, सीमेंट जूं बिल्डिंगूं आहिनि, पर जेका वणनि जे करे छांव आहे उहा हिकिड़ो कुदरती छांव आहे जंहिंमें ग़रीब गुरबो ऐं उहो रुॻो माण्हू थोरे था इस्तेमालु कनि। छां जानवर खे पखी ॾिसी पखण बिल्कुलु जानवर बिल्कुलु पखी त तव्हांजो पूरो जेको एनवायरमेंट आहे उहो उन जो फ़ाइदो वठे थो ऐं उहे तव्हांखे तूफ़ाननि ऐं बरसातनि ऐं वॾनि सैलाबनि खां बि बचाइनि था। छाकाणि उहे हिकिड़ो चेक्स जो या हिकिड़ो बैलेंस जो तरीक़ो आहे। तव्हां हाणे बि तमर जे ॿेलनि जी ॻाल्हि कई, नवाबशाह वारे पासे असां वटि पाई जा ॿेला आहिनि, दरिया जे ॿिन्ही पासे ॿेला आहिनि। हाणे उते धाड़ेलनि ऐं उन्हनि जो खीरथर जबल हिकिड़ो अहिड़ो राज थी चुको आहे जो उहे ॿेला सम्झो कि हिकिड़ो क्रिमिनल ॿेला थी विया आहिनि हलिया। त असांखे खपे त उते असां कोशिशि करे जिते जिते बि असांजो एनवायरमेंट जो माहौल आहे उते असां पंहिंजे लॉ एंड ऑर्डर खे बि बहितर कयूं सही पिया चओ सही पिया ऐं चओ वणकारी खे ऐं उन खे हुकूमत तरजीह ॾेई करे हिकिड़ो अहिड़ो बहितर माहौल करे जो माण्हू उन जे इर्द गिर्द अमन सां बि रहनि। ऐं त इहो बि चवंदुसि त तव्हांजी जिते माहौल जी ज़रूरत आहे उते तव्हांखे समाजी पीस जी बि ज़रूरत आहे, नो यानी डाउट नो डाउट सोशल अमन नो जी डाउट ज़रूरत, चाहे उहो घरु हुजे उहो शहरु हुजे। हैदराबाद ऐं सिंध जा शहर त जी हा हूअं बि बिल्कुलु अमन जा शहर सही सॾिया पिया चओ वञनि था। बिल्कुलु त आउं सम्झां थो त उन खे बि असांखे एज़ अ सब्जेक्ट ऐं एज़ अ स्ट्रेटेजी ऐं स्किल सिखणु घुरिजे त अमन कीअं क़ाइमु थींदो आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि। जंहिं मंझि इहो हिकिड़ो अहम रोल आहे त असांजे स्कूलनि में जेको सबक़ु आहिनि, करिकुलम आहे या उस्ताद जेके असांखे पढ़ाइनि था उते जिते ड्रामनि में ॿियनि में ॿिया जेके मौज़ू खणनि था उते अमन जे मौज़ू खे बि ज़रूरु जेकॾहिं अॻियां आणीनि। बहितरीनु बहितरीनु, तव्हां ॾाढी जी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं चाहींदसि हिन ॻाल्हि खे ज़रूरु तव्हां अॻियां वधायो ऐं हमेशह असांजो प्रोग्राम एज़ एन अवेयरनेस सेशन असांजे व्यूअर्स ताईं पहुचंदो आहे। पर जेकॾहिं अमन जी ॻाल्हि थिए थी त पोइ ज़हनी सुकून जी ॻाल्हि थिए थी ऐं पोइ तव्हांजी यकीननि पोइ तव्हां घणनि बीमारियुनि जे वर बि कोन था चढ़ो। सो इहा हिकिड़ी वॾी स्टडी आहे, इहा हिकिड़ी वॾी रिसर्च आहे, हिकिड़ी वॾी फील्ड आहे। सो यकीननि चाहींदासीं त तव्हां ऐड कंदा हलो इन हवाले सां बि, पर प्रोग्राम में वक़्तु साही जो थी वियो आहे व्यूअर्स। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ऐं हिन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार व्यूवर्स कंहिंजो मौजूदु आहे, प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस।
सो कचहरी चयो वञे थो त ज़ीरा प्लस हुजे चांहि हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे। वरी इंट्रस्टिंग टॉपिक हुजे त पोइ यकीन पुछो त पोइ दिलि बि कोन घुरंदी आहे त पोइ असां इंटरप्ट करियूं ऐं प्रोग्राम ब्रेक जी तरफ़ अॻियां वठूं बसि। बट यस हिकिड़ो पैटर्न आहे जंहिं थ्रू असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो हूंदो आहे। अहिड़ो ब्रेक हुयो, ख़ैर असां वापसि अची चुका आहियूं ऐं आउं चाहींदसि त तव्हां जंहिं टॉपिक ते ॻाल्हायो पिए तव्हां कंटिन्यू करियो प्लीज़। जी, मूं इहो सोशल पीस जी ॻाल्हि कई पिए त इहा हिकिड़ी वॾी स्टडी बि आई जी आहे जी हा त जिन्हनि मुल्कनि में, जिन्हनि सोसाइटियुनि में ऐं जिन्हनि इलाइक़नि में अमन आहे जी हा उते तव्हां ॾिसंदव त ज़राअत बि बहितर आहे, बिल्कुलु उते इहे कुदरती आफ़तूं बि घटि आहिनि ऐं उते माण्हुनि जी सिहत ऐं ज़िंदगी बि बहितर आहे। जंहिंजो बहितर हिकिड़ो आहे। मिसाल इहो आहे त जिन्हनि बि मुल्कनि में बदअमनी घणी आहे उते नंढड़नि ॿारनि जे मरण जी शरह, माउरनि जे मरण जी शरह वधीक आहे। जिन्हनि मुल्कनि में अमन आहे ऐं स्टेबल आहे उते नंढड़नि ॿारनि जो मौत बि घटि आहे ऐं माउरनि जो वियम दौरान मौत बि घटि आहे। अच्छा, इनजो मतिलबु आहे त रीज़न बिहाइंड योर मेंटल पीस? ॿई ॻाल्हियूं आहिनि। ठीकु, हिकिड़ो त तव्हांजा उहे रिसोर्सिस जेके तव्हां हथियारनि बारूदनि ते विढ़नि सही ते था चओ, ख़र्च सही। कयो था उहे डाइवर्ट थियनि था टूवर्ड द वेलफेयर ऑफ द पीपल ऐं उन में सिहत, अस्पतालूं, ट्रांसपोर्ट, उन्हनि जो इलाज, उन्हनि जी दवाउनि जी क़ीमत उहा सॼी हिकिड़ी बहितरी ॾांहुं वञे थी ऐं उन बहितरी जो फ़ाइदो इहो आहे जो उहे जेके नंढड़ा ॿार आहिनि जी हा जी उन्हनि हा जा अंग अखर बहितर थियनि था, बहितर थियनि था, उहे स्कूलनि ताईं पहुचनि था सुठी ऐं वाधवी जा। ख़ुदि वणकार मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो इहो आहे त मूं पंहिंजी स्टडी बि हिकिड़ी कई आहे जेका इसरा यूनिवर्सिटी में बि हुई जी त हा मूं जॾहिं उन्हनि खां पुछियो त जिते वणकार घणी आहे, ग्रीनरी घणी आहे, उहे शागिर्द केतिरा आहिनि ऐं जिते वणकार न आहे या जिते ख़ुश्क इलाइक़ा आहिनि उन्हनि जा ॿार केतिरा आहिनि ठीकु त मुंहिंजो अंदाज़ो इहो हो त 80% ॿार जेके आहिनि उहे मेडिकल में बि उतां खां अचनि था जिते ग्रीनरी आहे, सावक आहे, ख़ुशहाली आहे ऐं जिते ग्रीनरी न आहे, सही था चओ। गुरबत आहे, उतां सिर्फ़ु 10% ॿार तव्हांजे यूनिवर्सिटियुनि में, तव्हांजे वॾनि इदारनि में या तव्हांजी हायर एजुकेशन में अचनि पिया। त इन मज़ा तव्हां अंदाज़ो लॻायो त जिते अमन, सावक ऐं ख़ुशहाली ऐं समाजी अमन हुजे उहो त पोइ तरक़ी जे लाइ हिकिड़ी जंहिंखे असां एक्सीलरेटेड डेवलपमेंट चऊं सही था सही ऐं उहा वधीक हम आहंग आहे फ्यूचर जे तरक़ी जे लाइ ऐं उहे जनरेशन खां ॿी जनरेशन ताईं उहा तरक़ी जे करे ऐं इहो सेम असांजे कंसेप्ट थर, कारूंझर, असांजा काछे जा इलाइक़ा आहिनि, असांजा सामूंडी इलाइक़ा आहिनि। उते सभ खां पहिरीं उन्हनि माण्हुनि जो हक़ आहे जंहिंखे असां इंडिजीनस पीपल चऊं था, उते जा सदियुनि खां रहंदड़ मक़ामी माण्हू उन्हनि जी ज़िंदगी खे बहितर बनाइण वारी तरक़ी खपे, न कि असांखे तकड़ी ऐं का वॾी तरक़ी खपे जंहिं मंझि असांखे वॾा कारखाना ॾिसण में सही अचनि, पिया वॾियूं चओ, सही पिया चिमनियूं चओ। ॾिसण में, असांखे सभ खां पहिरीं उन्हनि इंडिजीनस माण्हुनि जे अगरि उन्हनि जी का झूपड़ी ठीकु मौजूदु ठीकु आहे, ठीकु अगरि उन्हनि वटि को ज़मीन जो टुकड़ो मौजूदु हो त उन हक़ खे पहिरीं महफ़ूज़ रखिजे ऐं उन्हनि खे उते जंहिंजो हिकिड़ो मिसाल असां ॿांह ॿेली जो ॾियूं था त असां उते कारूंझर में जंहिंखे असां रेन हार्वेस्टिंग डैम चऊं था, यानी तव्हांजो जेको जबल खां पाणी अचे थो उहो तकिड़ो वही ऋण कच्छ ॾांहुं वञे थो सही त तव्हां उते जेकॾहिं नंढा नंढा हिकिड़ा चेक डैम या रेन हार्वेस्टिंग डैम ठाहे छॾियो। मूंखे यादि आहे त हाणे जॾहिं आउं वियोसि त मूंखे ॿुधायो पियो वियो त जॾहिं हिते बसरनि ऐं भाॼी जी खोट हुई इन ॿोॾि जे वक़्तु जी हा त उते उन्हनि चेक डैम्स जे करे उन्हनि माण्हुनि पंहिंजे ज़मीननि में बसर थिया, पटाटा थिया, कणकूं थियूं, ॿियूं उनजी शयूं पोखाई कई। उतां खां असाना बि आयो, यानी ओके बजाए जो ओके त अहिड़े क़िस्म जी असांजी तरक़ी खपे जो असांजा इलाइक़ा ख़ुशहाली जी तरफ़ बि वञनि माना ऐं तव्हां ॻाल्हि कयो था लॉन्ग टर्म प्लानिंग जी न? जी लॉन्ग टर्म ऐं इमीडिएट बि उहा तरक़ी जंहिंसां सही उते सही जो जेको सदियुनि खां रहंदड़ माण्हू ठीकु आहे उन जी ज़िंदगी में पहिरीं बहितरी अचे, पोइ जेके उन खां पोइ आहिनि
उन्हनि जी ज़िंदगी में इहो हिकिड़ो लेयर हुजे। फर्स्ट सही, लेयर सही, शुड बी ऑफ द इंडिजिनस पीपल। सही, सही, जीअं हाणे कारूंजर जे इर्द गिर्द जेके बि माण्हू रहनि था, सही, पहिरीं उन्हनि जी तरक़ी जे लाइ उहे सभु प्रोग्राम आणजनि ऐं उन्हनि जा जेके असास आहिनि, जंहिंखे असां असेट्स चऊं था, जी हाँ, जी चाहे हाँ, ज़मीन जी, आहे, माल आहे, दरख़्त आहिनि, या उन्हनि जी समाजी जेको ॻोठड़ा आहिनि, उन्हनि जो तहफ़ुज़ पहिरीं करिणो आहे। सही, ऐं सही, साॻी असांखे कराची जे ॻोठनि जे लाइ करिणो आहे, सिंध जे ॻोठनि जे लाइ करिणो आहे, त हुननि जा जेके रिकॉर्ड जा राइट्स आहिनि उहे इस्टेब्लिश हुजनि ऐं उते जेका तरक़ी आंदी वञे उन्हनि माण्हुनि जे हालात सां बिल्कुलु हम आहंग हुजे। उन में भले 4 बेहतरीन, ॾींहं देरि थी वञे। ठीक, ठीक, ठीकु। सही, बेहतरीन, बेहतरीन। इंडिजीनियस माण्हू, सर जे चवण जो मक़सदु जेको टर्म यूज़ कनि पिया त उहे माण्हू जेके सदियुनि जा रहाकू आहिनि, जिन जे करे असांजा असासा बचियल आहिनि, जिन जे करे असां पंहिंजे असासनि खे ॿीहर ॾिसूं पिया, बहितरी आणण जी पाण कोशिशि करियूं पिया ऐं चाहियूं था त असांजे माहौल में सुधारो अची सघे। अच्छा, जेके नंढा नंढा डैम्स आहिनि उहे ठहण मुंहिंजे ख़्याल सां वाक़ई में ज़रूरी आहिनि, पोइ ॾुखे वक़्त में उहे ई शयूं कमु अचनि थियूं। लॉन्ग टर्म प्लैनिंग, अॻियां जो सोचणु, अॻियां जे लाइ हिकु सुठी स्ट्रेटजी तयारु करणु, हिकु अॻकथी रखी करे उन जे हवाले सां तव्हांखे बहितरीन क़दम जो ई करणु ऐं उन जे हवाले सां पंहिंजे माहौल खे बहितरु बणाइणु, पंहिंजे रिसोर्सिस खे बहितरु बणाइणु ऐं पंहिंजी ज़िंदगी खे आसान बणाइणु। हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी खे आसान बणाइणो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा मां तव्हां सां बि डिस्कस करणु चाहिए पई त असां वटि ॾिसो, हिकिड़ो त असां हर शइ वठूं था पिया, असां जूं शयूं हितां खां ॿाहिरि मुल्कनि में वञनि थियूं, इम्पोर्ट एक्सपोर्ट जो जेको कमु हले पियो, असां वटि जेकॾहिं नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ ठही वञनि त शेल्फ लाइफ वधी वेंदी। भाॼियुनि जी, टमाटो थी वियो असां वटि, पटाटो थी वियो, जेका बि असां वटि पोखिजे थी, त जेकॾहिं शेल्फ लाइफ वधी वेंदी त असां वटि हिकिड़ो कारोबार सुठो थींदो ऐं ॿियो त असां वटि आसानियूं पैदा थी वेंदियूं, सुखियो माण्हू रहंदो। उन हवाले सां छा था सम्झो? असां वटि हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध जो हिकिड़ो प्रोग्राम बि हो जंहिंखे समेडा बि चवंदा हुआ, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़। हा, हा, तमामु इन मतिलबु आहे त जेकी नंढी सनत आहे, जेका घरेलू सनत आहे ऐं या मीडियम सनत आहे, की नंढे ॻोठ में असां वटि जीअं काशी आहे, जंडी आहे, असां वटि ही कपिड़े ठाहिण जा जेके ख़ासि तौर ते खादी असां वटि तमामु घणी मशहूरु आहे, त अजरक असांजी तमामु घणी मशहूरु आहे। त इहे मीडियम इंडस्ट्री में अचनि था। त न रुॻो असांखे वॾी इंडस्ट्री जा ज़ोन ठाहिणु खपनि, उते जा जेके वॾियूं स्कीमूं ठाहिणु खपनि, पर असांखे हिकिड़ो सिलसिलो या हिकिड़ो सिस्टम ॾियणो आहे जंहिंमें नंढी मिसाल तौरु असां वटि पोल्ट्री फार्म जो तमामु घणो ज़राअत में हिकिड़ो वॾो हिसो आहे ऐं उन जो अञा ताईं बि असांजी ॿाराड़ी में उहो असां शहरनि जे इर्द गिर्द त असां ॾिसूं था। साॻी नमूने सां खीर जो तमामु वॾो कारोबार आहे, त उन खे खणी अचण ताईं गर्मी में उहो ख़राबु थी थो वञे। त अगरि असां वटि उहे चिलिंग प्लांट या उनखे थधे करण जा प्लांट हुजनि या रेफ्रिजरेटर हुकूमत जे पारां हुजनि, त उहे 2 ॾींहं 3 ॾींहं बि जेकॾहिं रखी उहो कराची हैदराबाद में खणी अचनि। साॻी नमूने सां तव्हां ॾिसंदव त असां वटि नर्सरी जो तमामु घणो कारोबार तव्हांखे ॾिसण में ईंदो, तव्हांखे इलाही सारा ॿूटा ॾिसण में ईंदा। त इन सीमेंट जूं तव्हांखे इलाही सारियूं शयूं जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त इवन मस्जिदनि जे मुनारनि खां वठी करे ख़ूबसूरत मेज़नि खां वठी करे अलाए छा जो छा ठहे पियो, त उहो हिकिड़ो जेको सीमेंट बेस्ड या जेको असां वटि हिकिड़ो आहे उन खे असांखे वधाइणु खपे। ऐं अञा बि मूं इहो ॿाराड़ी में ॾिठो आहे त कंप्यूटर ऐं नेट ते या जेके कुझु शयूं जेके आहिनि से सेल करे सघजनि थियूं, जंहिंखे असां ऑनलाइन या डिजिटल बिज़नेस चऊं था, उन जा कुझु तरीक़ा, उन्हनि जूं वेबसाइटूं हुकूमत बि लॉन्च करे ऐं उन्हनि अगरि का शइ ठाही आहे, जंहिंजो हिकिड़ो मिसाल मोहन जे दड़े जी छोकिरी आहे ऐं मैं तो उहा पंहिंजा जेके इहे उते जा मोहन जे दड़े जा जेके पुराणियूं शयूं निकितल आहिनि उन्हनि जा हिकिड़ा रेप्लिका या नक़ुल ठाहे थी, उहो पंहिंजो उन यूट्यूब ते या उन ते रखे थी ऐं दुनिया में या उहे ऑर्डर्स अचनि था ऐं पोइ हू उन्हनि खे
डाक जे ज़रिए हिकिड़ो सही, मोकिले थी, ऐं सही। सम्झां थो त हू एतिरी पढ़ियल बि कोन्हे। त इहे असां वटि हिकिड़ा मिसाल साॻी नमूने सां तालीम खे वधाइण जे लाइ जिते असांजा इलाही आउट ऑफ स्कूल शागिर्द आहिनि, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो असां ऑनलाइन सिस्टम ठाहे सघूं था। उहे ॿार ॿनी में आहिनि, कंहिं कम में आहिनि, उते कलाक अधु वेही पढ़ी सघनि था ऐं उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा माना तालीम कीअं इलिटरेट मञा लिटरेट थी। लिटरेट जी ऐं तरफ़ चवंदा आहिनि कन्वर्ट थियनि। इल्मु रोशनी आहे, जेतिरो तव्हां रोशनी खे वधाईंदो त ओतिरो जेको आहे सो ईअं असां वटि राज़ा आहिनि, असां वटि ही सही पिया चओ, सीमेंट जा खोड़ फॉर ब्लॉक ठाहिण एग्जाम्पल्स आहिनि। वारा आहिनि। यस। इहा हिकिड़ी मशीन सॼी शायदि लख ॾेढ लख रुपए में मिले थी, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त इहो ब्लॉक में न को तव्हांखे ॿारणु थो ॾियणो पवे, न को तव्हांखे गर्मी थी ॾियणी पवे, सिज जी रोशनी ते उहो ठही थो वञे। अगरि इहे स्कीमूं थर ऐं इन पासे असां वटि इलाही सारा बिजली जूं शयूं ठहनि सही, पियूं, सही, जंहिंमें सही। पखा आहिनि, असां वटि ही वॉशिंग मशीन्स आहिनि, असां वटि साइकिल मोटर्स जो हिते हैदराबाद में भी हिकिड़ो वॾो कारखानो आहे। त अगरि इहे साॻिया कारखाना इन्हनि जूं ब्रांचिस असांजे उमरकोट आहे, सांगड़ आहे, ख़ैरपुर आहे, उते जेकॾहिं ठही पवे त उनजो बि बहितर। ऐं अञा बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि त असांखे जंहिंखे असां स्पेशल या ॿार चवनि था या स्पेशल माण्हू चऊं था, जीअं कुदरत जे करे उन्हनि जेको जिस्म में उहा शइ जी कमी रहिजी वई आहे हली, ऐं सम्झां थो मुआशिरे खे उन्हनि जे लाइ बि सोचणु खपे। जिते इंडिजिनस पीपल जे लाइ असां सोचियो आहे, उते इहे जेके असांजी सोसाइटी जा माण्हू आहिनि, उन्हनि जी तालीम, सिहत, उन्हनि जो उथणु वेहणु, उन्हनि जो स्कूलनि ताईं पहुचणु, ऐं पोइ रोज़गार में बि उन्हनि खे असां हिसो ॾींदासीं त वी विल बी अ बैलेंस सोसाइटी। ऐं हुनजी नीड बि आहे पाण सभिनी खे, बैलेंस्ड सोसाइटी जी पाण सभिनी खे नीड आहे, उनजी पाण घुर्ज करियूं था। उनजे लाइ इक़्तिदाम वठणु मुंहिंजे ख़्याल सां असांजो हक़ आहे, उनजे लाइ इक़्तिदाम वठणु असांजो फ़र्ज़ु आहे। सो व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, न्यूज़ ब्रेक आहे, ऐं असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। सो न्यूज़ ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण।